सचल ऑडिटोरियम खैरपुर में स्कूलन लाइ फर्नीचर विरहाइण वारी तकरीब थी। तकरीब में पीपल्स पार्टी जे MNA ڈاڪٽر सैदा नफीसा शाह जिलानी समेत तालीम खाते सां लाॻापियल ऑफिसरनि पिणु शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे ڈاڪٽر नफीसा शाह चयो त कोरोना वायरस सबबि सिंध में ॿारनि जी तालीम शदीद मुतासिर थी आहे। हज़ारनि जी तादाद में ॿार तालीम खां महरूम थिया आहिनि। कोरोना वायरस सबबि स्कूलनि जो निज़ाम पिणु मुतासिर थियो आहे। सिंध हुकूमत उन्हनि मसइलनि खे हल करण जी कोशिश करे रही आहे। ڈاڪٽر नफीसा शाह चयो त सिंध जे स्कूलनि में उस्तादनि जी खोट खे पूरो करण लाइ उस्तादनि जी भर्तीअ लाइ उस्तादनि जूं टेस्टियूं जारी आहिनि। जल्द उस्तादनि जी खोट खे पूरो कयो वेंदो। नफीसा शाह चयो त ज़िले सां तालुक़ रखंदड़ शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾेई उन्हनि खे तालीम जे मैदान में अॻु भेरो करणु चाहियूं था। जेके ॿार तालीमी इदारनि में हुजणु घुर्जनि उहे पोरियो करे रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते तालीमी इदारनि खे फ़ाल ऐं बहितर बणाइण जा जतन करे रहिया आहियूं। तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी अलीशर मको, सिटी जे सदर अली मदद शाह, तलके जे जनरल सेक्रेटरी अतीकुर रहमान फुलपोटो, तलके जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़ाहिद गंभीर, ताहिर इम्तियाज़ फुलपोटो, फैज़ अली जिसखानी, मोहम्मद यूसुफ बुगटी, हमीदुल्लाह मर, लियाकत खास के लिए ॿियनि शिरकत कई। उनखे अचण सां ई सरदार शाह साहब तमामु घणी हिमत कई, हिकिड़ो एफर्ट कयो त जीअं असांजे स्कूलनि में मेन खोट जेका आहे टीचर्स जी आहे ऐं इहा खोट सिंध हुकूमत हिकिड़ी सिंसियरली पूरो करण जी कोशिशि कई। आई एम श्योर त जेके स्टेक होल्डर्स आहिनि, जेके इहे शागिर्द आहिनि, जेके उस्ताद थियण था चाहिनि या ख्वाहिशमंद आहिनि, जेके असांजी सिविल सोसाइटी आहे, उन्हनि सां मशावरत करे ज़रूर का हिकमत अमली कढंदा त जीअं वधि में वधि जेके असांजा क़ाबिल ॿार आहिनि, जेके अहल आहिनि, जेके पढ़ाइण जी हिमत ऐं जज़्बो रखनि था, जंहिं वटि उहे क्वालिफिकेशन्स आहिनि, उहे अचनि।